नाज़रीन अवांखे अपडेट कंदालू। सखर मां रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़ NICVD जे सखर मरकज़ में मुबैना ज़्यादती बगैर नोटिस मुलाजमन की बरतरफ़ी ख़िलाफ़ बरतरफ़ कयल मुलाजमन सखर नेशनल प्रेस क्लब आॾो सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी बीठल हुआ जिन ते इंतज़ामिया ख़िलाफ़ नारा लिखियल हुआ। अने मौके ते मुज़ाहिरीन मीडिया से ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लगायो त खेनि बगैर कंहिं सबब शोकाज़ नोटिस या लिखत वारी वज़ाहत जी ओचितो नौकरी तां फ़ारिग़ कयो वियो, जेको सरासर नाइंसाफ़ी ऐं बुनियादी हक़नि जी भणकड़ी आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लगायो त कुछ इंतज़ामी ऑफिसर जिन में एडमिन इंचार्ज भरत कुमार ऐं सुपरवाइज़र ज़ीशान न्याज़ी, राजू उजीनवाल ऐं अब्दुल्ला शामिल आहिनि। हिन सूरत हाल जा ज़िम्मेवार आहिनि। हिननि मुतालबो कयो त हिननि ऑफिसरनि ख़िलाफ़ बि जांच कई वञे। एहतजाज कंदड़ मुलाज़मन हुकूमत सिंध ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि फौरी तौर ते नौकरी ते बहाल कियो वञे ऐं हिन मामले जी शफ़ाफ़ ऐं गैर जांबरदाना जांच कराई वञे त जीअं मुतासिर मुलाज़मन खे इंसाफ़ मिली सघे।